इंसान जे वजूद जे लाइ जेके शयूं ज़रूरी आहिनि, जंहिंमें इंसान ज़िंदा रही सघे थो, उन जे ज़रूरियात जी शयूं आहिनि, उन्हनि जो बयान थो फरमाए। हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि, इहो ई त अल्लाह आहे जंहिं पैदा कयो तव्हांजे लाइ मा फ़िल अर्ज़ि, जेको ज़मीन में आहे, जमीअन सभु कुझु। इन ज़मीन जे अंदरि जेके बि शयूं आहिनि उनखे पैदा करण वारो केरु आहे? बाबा अल्लाह आहे। ऐं इहे सभु शयूं कंहिंजे लाइ पैदा कयूं अथई? हर नेमत जेका ज़मीन मां निकिरे थी, फल फ्रूट हुजनि, मेवात हुजनि, खाइण जूं शयूं हुजनि, हता के ज़हरीला जानवर जेके हिन ज़मीन जे मथां हलनि था पिया, उन मां बि हज़ारे क़िस्म जा फ़ाइदा अलाह ताला इंसान खे ॾियारे थो। इहे सभु शयूं अलाह ताला पैदा कयूं कंहिंजे लाइ? मा फ़िल अर्ज़ि जमीआ, सभु जो सभु अलाह ताला फरमाए थो मां इंसान जे लाइ पैदा कयूं, इंसान खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। सुम्मा इस्तवा इला समाए, ज़मीन जे पैदा करण खां बाद में अल्लाह तबारक व तआला आसमान जो बयान थो फरमाए। पोइ अल्लाह तबारक व तआला इरादो कयो आसमान न फसवाहुन, पोइ उनखे दुरुस्त करे छॾियईं। सबअ समावात, 7 आसमान। साइंसदाननि वरी तहक़ीक़ कई त बाबा हे हीअं थी वियो, हीअ शइ ठाही आहे, हीअ शइ ठाही आहे, पर पहिरें आसमान जो जेका तह उन ताईं बि न पहुची सघिया। हिकिड़े आसमान खां वठी करे ॿिए आसमान ताईं 500 साल जी मुसाफ़त तय करे माण्हू पहुचंदो, तॾहिं वञे ॿिए आसमान। पर असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे, रब पंहिंजे क़ुर में फरमायो आहे 7 आसमान असां हिन जे मथां आहियूं, त रब जेको फरमायो उहो बिल्कुलु सच आहे। अल्लाह रब्बुल आलमीन 7 ई आसमान पैदा कया आहिनि। उहो शब ज़ाहिर आहे, हो त काफ़िर आहिनि, हुनजो हिन शइ सां ताल्लुक़ न आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इहो ई रब आहे जेको हर शइ खे ॼाणींदड़ आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला हिन रुकू जे अंदरि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ जो बयानु फरमायो। तख़लीक़ माना अल्लाह ताला हज़रत आदम खे ईअं पैदा फरमायो, उनजो बयानु फरमायो आहे। वॾे में वॾी जेका इंसान खे इज़त अल्लाह तबारक व तआला अता फरमाई न, हिननि आयतुनि खे जेकर इंसान उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था, रब इंसान जे मर्तबे मक़ाम खे जेको बुलंद फरमायो आहे, इंसान पंहिंजे मर्तबे मक़ाम खे नथो सुञाणे, अल्लाह उनजो मर्तबो मक़ाम वॾो बुलंद फरमायो। वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकते, ऐं जॾहिं चयो तुंहिंजे पालणहार लिल मलाइकते फ़रिश्तनि जे लाइ या फ़रिश्तनि खे, इन्नी जाइलुन फ़िल अर्ज़ि ख़लीफ़ा, त बेशक आऊं जाइलुन फ़िल अर्ज़ि बणाईंदड़ आहियां ज़मीन जे अंदरि ख़लीफ़ो, नाइब पंहिंजो। क़ालू अतजालु, चयो उन्हनि माना फ़रिश्तनि चयो अतजालु फ़ीहा, छा तव्हां बणायो था हिन में मई युफ़्सिदु फ़ीहा, जेको फ़साद कंदो उते वञी करे, वयस्फ़िकु दिमा, रतो छाण कंदो, वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक, असां तव्हांजी तारीफ़ कयूं, असां तव्हांजी पाकाई बयानु कयूं था तारीफ़ सां, वनुक़द्दिसु लक, ऐं पाकाई तव्हांजे लाइ। अल्लाह ताला पोइ उन्हनि खे फरमायो क़ाल इन्नी आलमु, बेशक जेको मां ॼाणियां थो मा ला तालमून, तव्हां नथा ॼाणो। सम्झो ॻाल्हि। जॾहिं रब साईं फ़रिश्तनि खे चयो त मां पंहिंजो हिकिड़ो नाइब बणाइण वारो आहियां, पंहिंजो ख़लीफ़ो हिन ज़मीन जे अंदरि बणायां थो, त पोइ फ़रिश्तनि चयो त अतजालु फ़ीहा, छा तव्हां उनखे बणायो था जेको वञी करे ज़मीन जे अंदरि फ़साद कंदो, विढ़ंदो, रतो छाण कंदो। इन में उलमाए मुफ़स्सिरीन जा खोड़ सारा अक़वाल आहिनि। कंहिं उलमा, हाणे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त भला फ़रिश्तनि जो इहो चवणु या फ़रिश्तनि खे इहा कीअं ख़बर पई त हे इंसानु वञी ज़मीन में वञी झगड़ा कंदो, फ़साद कंदो, माण्हू मारींदो। हिन इंसान जी पैदाइश खां काफ़ी हज़ार साल पहिरीं जिन्नात जी पैदाइश हुई। जिन्नात हिन सॼी रूए ज़मीन ते जेका ठहियलु हुई उहा जिन्नात हुई। जिन्नात जी हरकतुनि खे किन उलमा मुफ़स्सिरीन जो क़ौल आहे त जिन्नात में इहो मामिलो हुयो, बेड़त वारो, मारण वारो, क़त्लो गारत वारो घणो हुयो हुन में। त पोइ हिननि इन शइ खां क़यास कयो त हे जिन जेके पाण में रूए ज़मीन जे मथां, पोइ अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ता मोकिलिया, उन्हनि खे मार कुट ॾेई करे सभिनी खे, कंहिंखे जबलनि में वञी करे वाड़ियऊं, कंहिंखे काॾे कढियऊं, ईअं ज़मीन सॼी ख़ाली करे ऐं साफ़ु कराए छॾियऊं। पोइ हिननि फ़रिश्तनि जॾहिं ॾिठो त हे जेके जिन्नात आहिनि उन्हनि में एॾी वेड़ आहे, एॾो मसइलो आहे, ज़ाहिर आहे हीअ शइ जेका इंसान जेको पैदा थिए थो त उहो ख़लीफ़ो वञी करे थींदो, हुकुमरान वञी करे थींदो, नाइब वञी करे थींदो, त पोइ ज़ाहिर आहे हिन में इंतिशार वारो मामिलो बि थींदो, विड़त वारो। हुननि इहो क़यास कयो, हुननि खे को ग़ैब जो इल्मु कोन हुयो जंहिंमां हुननि इहो महसूसु कयो या ॿी का ॻाल्हि। बहरहाल हिकिड़ो इहो किन उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे त जेके
इंसान जो ढांचो हज़रत आदम अलैहिस्सलाम जो जॾहिं तयारु कयो हुयो, उनजो ढांचो जेको हुयो, उनजी ॿाहूं या उन जूं टंगूं वग़ैरह इन्हनि खे ॾिसी करे फ़रिश्तनि इन मां क़यास कयो त भई हिन जा जेके उज़वा आहिनि उहे भॼण वारा ज़ाहिर आहे, इहे तॾहिं जॾहिं हिक ॿिए सां टकराइबा या को अहिड़ो मामलो मसइलो थींदो तॾहिं त अलाह तबारक व तआला पंहिंजो इनखे ठाहियो आहे। त बहरहाल पोइ फ़रिश्तनि इहो चयो त रब साईं असांजो तुंहिंजी तारीफ़ जे लाइ, पर तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि सम्झायां। उलमाए मुफ़सिरीन फ़रमाइनि था इंसान खे अलाह तबारक व तआला जेको पैदा फ़रमायो आहे या जेका उनजी फ़ज़ीलत अलाह ताला रखी आहे, फ़रिश्तो सॼी राति इबादत करे, इंसान ॿ रकातूं नफ़िल पढ़े न, इन हिकिड़े इंसान जूं ॿ रकातूं नफ़िल उन फ़रिश्ते जी सॼी राति जी इबादत खां अफ़ज़ल आहे। वजह इन जे करे त इंसान वटि नफ़्स आहे, इंसान वटि दुनिया जा मामलात ऐं मसाइल आहिनि, दुनिया जी मोहबत आहे, दुनिया जो चरख़ो आहे। फ़रिश्तनि वटि इहा का बि शइ न फ़रिश्तनि वटि औलाद आहे, न उन्हनि जो माउ, न उन्हनि जो पीउ आहे, का बि शइ कान्हे का, न उन्हनि जो नफ़्स आहे। असांजे मथां शैतान जा बि हमला, नफ़्स जा बि हमला, दुनिया जे सिस्टम जा बि। पोइ इन्हनि सभिनी शयुनि खे उलमाए मुहद्दिसीन फ़रमाईंदा जॾहिं इंसानु लत हणी करे 2 रकातूं अची करे अलाह जा आलू नफ़िल पढ़ंदो आहे न, त पोइ ख़ुदा जो इन इंसान जा 2 रकातूं नफ़िल अलाह तबारक व तआला खे उन फ़रिश्ते जी सॼी राति जी इबादत खां वधीक बहितर सम्झ में ईंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आहे? असांजो त मक़ाम ख़ुदा वॾो बणायो आहे, पर असां पाण खे सम्झूं बि सही त यार वाक़ई ईअं आहे या न आहे। बहरहाल उन्हनि चयो त अलाह ताला असांजो आहियूं तव्हांजी तक़दीर न। पोइ अलाह ताला उन्हनि खे फ़रमायो क़ाल इन्नी आलमु मा ला तालमून, मां रब इन हिकमत खे पंहिंजो पाण ॼाणियां थो त हिन इंसान खे जेको मां पंहिंजो नाइब मुक़ररु कयां थो या पंहिंजो जेको ख़लीफ़ो मुक़ररु कयां थो, त उहो कहिड़े हिसाब किताब सां अॻिते उनजो सॼो बयानु ईंदो इंशा अल्लाह, त इंसान कहिड़ी शइ में फ़रिश्तनि खां वधीक अफ़ज़ल आहे, अॻिते उनजो बयानु ईंदो इंशा अल्लाह। पर हिन मां हिकिड़ी ॻाल्हि उलमाए मुफ़सिरीन फ़रमाई आहे त दुनिया जे अंदरि जेकॾहिं तव्हां इनक़लाब चाहियो था या दुनियावी निज़ाम जे अंदरि इनक़लाब चाहियो था, त पोइ उनजो तरीक़ेकार इहो आहे त ख़िलाफ़त वारो मामिलो हुजे। छा वारो मामिलो हुजे बाबा? ख़िलाफ़त वारो। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहलत फ़रमाए विया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद हिन सॼी उम्मत जो अॻवान रहबर ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात खां बाद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़लीफ़ो बणियो। हज़रत उमर साईं जेॾी महिल वफ़ात करे पियो, उन पंहिंजा कुझु माण्हू लिखी ॾिना, हेतिरा माण्हू आहिनि इन खे ख़िलाफ़त जे मथां क़ाइमु कयो वञे। उन मां जेको मशवरो कयो, चाहे 6 ॼणनि जा नाला हुया या 7 जा, उन मां तजवीज़ हज़रत उस्मान साईं जी थी। हज़रत उस्मान साईं खां बाद में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िलाफ़त ते आया। हज़रत अली साईं खां बाद में हज़रत हसन आया। हज़रत हसन खां बाद में हज़रत अमीर मुआविया। इहो ख़िलाफ़त वारो जेको सिस्टम आहे, इहो ई इंसान खे इनक़लाब वारो ईंदो ऐं इन में ई इंसान हिकु इतिहाद ऐं इतफ़ाक़ वारो नज़्म ज़ब्त क़ाइमु करे सघे थो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।